घारो खां सुहेब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ फौजी फर्टिलाइज़र कंपनी पारां घारो में नए भाण जी इफ़्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में फौजी फर्टिलाइज़र कंपनी पारां ज़ोनल मैनेजर साउथ ज़ोन नईम अख्तर, रीजनल मैनेजर हैदराबाद शमसुल ज़फ़र, हेड ऑफिस सेल्स कराची मंजूर अहमद शेख, एग्री सर्विस ऑफिसर नोमान हैदर ऐं आबादगार शिरकत कई। उन मौक़े ते नईम अख्तर ख़िताब कंदे चयो त ज़राअत खे मईशत जी रीढ़ जी हॾी चयो वञे थो। पाकिस्तान जी ज़मीन में ज़िंक जी घटिताई ऐं फ़सलुनि जी बहितर पैदावार खे वधाइण लाइ फौजी फर्टिलाइज़र कंपनी जदीद टेक्नोलॉजी सां तयारु थियल ज़्यादा ताक़तवर सोना यूरिया ज़िंक कोडेड भाण मुतारिफ़ करायो आहे। उन मौक़े ते नौमान हैदर ॿुधायो त ज़िंक जे इस्तेमाल सां 6 खां 20% ताईं फ़सलुनि में इज़ाफ़ो थी सघे थो। कोटिंग लाइ ज़िंक सिल्फ जो इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिं सां नाइट्रोजन जी ज़ाया थियण में घटिताई ईंदी। ऐं उन्हनि चयो त सोना यूरिया ज़िंक कोटेड सभिनी फ़सलुनि ऐं ज़मीन लाइ फ़ाइदेमंद आहे। सोना यूरिया जे हर दाणे ते ज़िंक ऐं उन खे क़ुवत मुदाफ़ित वधाए थो, जंहिं सां फ़सलुनि जी पैदावार में इज़ाफ़ो थींदो। उन मौक़े ते रीजनल मैनेजर शमसुल ज़फ़र ऐं हेड ऑफ सेल्स कराची मंजूर शेख चयो त FFC आबादकारनि जे मुआशी ख़ुशहाली लाइ मयारी भाण ऐं ज़रई ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे ऐं ज़राअत जी बहितरी ऐं ग़िज़ाई तहफ़ुज़ात जे लाइ बहितरी तरफ़ हिकु नओं सफ़र जारी रहंदो। उन मौक़े ते FFC जा डीलर, सरकार जा नुमाइंदा ऐं इलाइक़े जा तरक़ी याफ़्ता आबादकार पिणु मौजूदु हुआ।